कोस्की वेझो ॻोठ पुनू ख़ान खोसो में उतर जे थधी हवाउनि में सक़ाफ़ती मच कचहरी कोठाई वई। मच कचहरी में सुगड़न मौलवी हाजी अहमद मला, एसएचओ कोस्की मूलचंद, रब नवाज़ पठान ऐं ॿियनि शाइरी ॾूर बेत ॿुधाए ख़ूब दाद माणियो। उन मौक़े ते अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे सुगड़न जो चवणो त सिंध जी सक़ाफ़त हज़ारे साल क़दीम आहे, जंहिंखे मल्हाए खेनि तमामु घणी ख़ुशी थी रही आहे। उन्हनि चयो त हू बिना कंहिं लालच जे कचहरियूं कोठाए सक़ाफ़त खे ज़िंदा रखनि था। ही असांजे अॼु मच कचहरी बिना कंहिं लोभ लालच जे सवे माण्हू गॾु थिया, उन्हनि हिक ॿिए सां मुहबतियूं वंडियूं, ॾोर बैत गुजारत। इहो हिकिड़ो अमन जो पैगाम असांजो न सिर्फ़ु सिंध में थो वञे, न सिर्फ़ु पाकिस्तान में थो वञे, पर हीअ असीं अमन जो पैगाम, हीअ असीं मुहबत जो पैगाम पूरे आलम इंसानियत में मोकिलियूं था। उन मौक़े ते महिमाननि खे अजरक जा तोहफ़ा बि ॾिना विया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।